सोबुदेरो शहर में हिक ई रात 11 दुकाननि जा ताला चोर टोड़े विया। शहरनि पारां रोड ब्लॉक करे सॼो शहर बंदि करे टायरनि खे बाहियूं ॾेई एहतिजाज कयो वियो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां लाइन ते मौजूदु आहे सोबुदेरो मां CN न्यूज़ जो रिपोर्टर ज़वार महबूब अली सहतो। जी ज़वार, छा तफ़सील आहिनि? जी मां ॿुधाईंदो रहंदो सोबतरो शहर में गुज़र रात 11 दुकान जा ताला तोड़े सामान चोरी थियण जे ख़िलाफ़ सावे शहर ने ॻोठाणा रोड ब्लॉक करे एहतिजाज कयो आहे। हिन वक़्तु ताज़ा सूरत हाल मुताबिक़ शहरनि महकमदीन अब्बासी, नौकर अली लाड़क, वॾो बख्श अली लाड़क ऐं ॿियनि जी अॻुवाणी में सवें माण्हुनि हुसैन चौक ऐं प्रेस क्लब वटि ॿिनि हंधनि तां रोड ब्लॉक करे टायरनि खे बाहियूं ॾेई एहतिजाज कयो आहे। शहरनि पारां सॼो शहर मुकमल बंदि करे पुलिस खिलाफ़ शिती नारेबाज़ी पिणु कई आहे। उन हवाले सां SHO सोबुदरो सलीम अहमद दायो सां ॻाल्हि थी आहे, जंहिं पंहिंजो मौक़िफ़ ॾींदे चयो त हीअ पुलिस ख़िलाफ़ साज़िश आहे। दुकान ज़रूरु भॻा आहिनि, पुलिस जांच करे पई। आख़िरी इतलाह मूजिबि पुलिस हिकु हफ़्ते जी मोहलत एवज़ ॻाल्हियूं करे रोड खोलण में कामयाब थी वई आहे। जी महिरबानी ज़वार, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।